जे हवाले सां इहो महीनो ख़ासि आहे। क़ुरान करीम इन में पढ़णु तमामु ज़रूरी आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। हिन ते जेतिरा ख़तमु कढे थो सुठी ॻाल्हि आहे, पर वाजिबु पोइ बि न आहे। अगरि केरु नथो कढी सघे ख़तमो मुकमल नथो करे सघे पोइ उन जे मथां को गुनाह न आहे। क़ुरान करीम जे ख़तमे वारे ॾींहं ते मिठाई विराइणु ज़रूरी आहे। जा दीन जो हिसो आहे पोइ इहा बिदत आहे। थरपारकर खां हाफ़िज़ रज़ाउल्ला राहू साहब शेख जमशेद साहब खां सवाल कनि था त छा रमज़ान मुबारक में क़ुरान करीम जो ख़त्मो करणु वाजिबु आहे, या अक्सर तौर ते मसाजिद में ॾिठो वियो आहे त जॾहिं क़ुरान करीम जो ख़त्मो थींदो आहे त उन वक़्तु मिठाई वग़ैरह विराइबी या को ख़ासि प्रोग्राम वग़ैरह रखिबो आहे, त इन हवाले सां शरीयत असांजी छा रहनुमाई करे थी? जी, रमज़ान मुबारक अहिड़ो महीनो आहे जंहिंखे शहरुल क़ुरान चयो वेंदो आहे। यानी रमज़ान मुबारक क़ुरान करीम जो महीनो आहे। अल्लाह ताला जो फ़रमान पाक आहे, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। त रमज़ान मुबारक उहो महीनो आहे जंहिंमें क़ुरान करीम नाज़िल थियो। वरी अल्लाह ताला चयाईं त रमज़ान मुबारक जेको आहे बाबरकत आहे, लैलतुल मुबारक आहे। हिन में लैला मुबारक बि आहे, पोइ सॼो महीनो रमज़ान मुबारक जो आहे बाबरकत आहे। त क़ुरान करीम जे हवाले सां इहो महीनो ख़ासि आहे। क़ुरान करीम इन में पढ़णु तमामु ज़रूरी आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। पर जेको सुवाल आहे त छा क़ुरान करीम जो ख़त्मो कढणु वाजिबु आहे? वाजिबु न आहे। अल्लाह तबारक व ताला जी वॾी रहमत आहे, वॾी नेमत आहे मुस्लमाननि ते, त दीन इंतिहाई आसान आहे असांजे लाइ। दीन इंतिहाई आसान नाज़िल थियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कई अहिड़ी इबादतूं हुयूं जेके फ़र्ज़ु हुयूं, उम्मतियुनि ते उहे फ़र्ज़ु कोन्हनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका सुन्नत में साबित आहे त जिब्रील अमीन अलैहिस्सलाम हर रमज़ान मुबारक में प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिन महीने में रमज़ान मुबारक में दौर कंदा हुआ क़ुरान करीम जो। ऐं जेको आख़िरी साल हो प्यारे पैगम्बर जो, जंहिं साल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विसाल थियो, उन दफ़ा जिब्रील अमीन अलैहिस्सलाम 2 चकर दौर जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कयो क़ुरान मजीद जो। पोइ क़ुरान मजीद जेको आहे उहो पढ़णु इंतिहाई मुस्तहब अमल आहे। रमज़ान मुबारक जी ख़ासि इबादतनि में हिकिड़ी इबादत आहे। उलमा किराम ऐं साहब किराम जो इहो फ़ेल हूंदो हो त रमज़ान मुबारक में सभु कुझु छॾे करे क़ुरान करीम सां पंहिंजो तालुक़ु जोड़ींदा हुआ। इमाम मालिक रहमहुल्लाह जे बारे में अचे थो त सॼो साल दर्स तदरीस पढ़ाइणु हदीसनि जो कमु कंदा हुआ, पर जॾहिं रमज़ान मुबारक दाख़िल थींदो त सभु कुझु बंदि करे क़ुरान करीम सां पंहिंजो तालुक़ु जोड़े छॾींदा हुआ। उनजी बुनियादी वजह इहो महीनो क़ुरान करीम जो हिकिड़ो महीनो आहे। आसार अचनि था, उन में चवनि था त इहो महीनो सिर्फ़ु 2 कमनि जो महीनो आहे। हिकिड़ो क़ुरान करीम जी तिलावत, ॿियो माण्हुनि खे रोज़ अफ़्तार कराइणु ऐं खाधो खाराइणु, यानी इन ख़ैर जा कमु करणु, ख़ैरात करणु। क़ुरान करीम जो ख़ासि तालुक़ु हिन महीने सां आहे, पर वाजिबु पोइ बि न आहे। ऐं क़ुरान करीम पढ़णु जेतिरो वधीक पढ़िबो ओतिरो वधीक सवाबु आहे। जेतिरो हिन में क़यामुल लैल में पढ़िबो, क़ुरान नमाज़नि में बग़ैर नमाज़ जे क़ुरान करीम इंतिहाई मुस्तहब अमल आहे। हिन ते जेतिरा ख़तमु कढे थो सुठी ॻाल्हि आहे, पर वाजिबु पोइ बि न आहे। अगरि केरु नथो कढी सघे ख़तमो मुकमल नथो करे सघे पोइ उन जे मथां को गुनाह न आहे। ॿियो सुवालु जेको तव्हांजो मिठाई ऐं कुझु शीरनी खाधो पीतो विराइण जे इख़्तिताम जे तालुक़ सां, इहो शरीयत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अहिड़ो को बि फ़इल या अमल या कौल साबित न आहे जंहिंमें रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान करीम जो ख़त्मो कढण खां पोइ का शइ विराई हुजे। सिर्फ़ु चंद सहाबियुनि खां, ख़ासि तौर ते सैयदना अब्दुल्ला बिन उमर खां अचे थो त जॾहिं उन्हनि सूरतुल बक़रा मुकमल कई त उन्हनि उठ ज़बा कया। ईअं अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला जे बारे में अचे थो त जॾहिं बि ख़त्मो क़ुरान कढंदा हुआ त माण्हुनि खे या पंहिंजे घर वारनि खे गॾु कंदा हुआ दुआ जे लाइ। इहे 2 आसार मिलनि था। इन बुनियाद ते सिर्फ़ु जवाज़ जी हैसियत तां चई सघूं था त केरु इत्तिफ़ाक़ी तौर ते बग़ैर कंहिं नियत जे या इनखे दीन न सम्झे त ख़त्म क़ुरान जे मथां मिठाई विराइणु, खाधो खाराइणु ज़रूरी आहे। अगरि हू ही नियत नथो रखे पोइ जाइज़ आहे। पर जेकॾहिं माण्हू सम्झनि था जे माण्हुनि जे अंदरि इहा नियत में शामिलु थी वियो आहे त क़ुरान करीम जे ख़त्मे वारे ॾींहं ते मिठाई विराइणु ज़रूरी आहे, जा दीन जो हिसो आहे, पोइ इहा बिदत आहे। इन्हनि खां उलमा किराम मुतलक़न मना करायो आहे। छो? इन्नमल अमालु बिन्नियात। असां ॾिठो आहे त मस्जिद जंहिं ॾींहुं ख़त्मे क़ुरान हूंदो, 27 हुजे, 29 हुजे या का बि राति हुजे, उन ॾींहं ते मस्जिदूं भरिजी वेंदियूं आहिनि। उनजी बुनियादी वजह इहा ई वजह आहे त माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे या माण्हुनि खे खाधे खाइण जो, मिठाई जो शौक़ु हूंदो आहे, अची शामिलु थींदा आहिनि ऐं अॼु फलाणी मस्जिद में खाधो दावत थींदी या मिठाई विराइबी। पोइ माण्हुनि जो जेको जमा थियणु आहे
हिन खाधे पीते जे करे, मिठाई जे करे इहा बिदत आहे, इहो इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। त असांखे ॾिसणु इहो खपे त जेकॾहिं असांखे ख़बर आहे त माण्हू मिठाई जे करे जमा थियनि था, पोइ असांखे मिठाई तक़सीम करण खे रोकणु खपे। हा, इतफ़ाक़ी तौर ते अगरि को माण्हू खाधो खाराए थो महिमाननि खे या मिठाई विराए थो, पोइ हुन में जवाज़ जी हद ताईं हिन खे असां चई सघूं त जाइज़ आहे। अलबत्त अगरि केरु सवाबु सम्झे थो, दीन सम्झे थो, पोइ इहा बिदत आहे। इन ॻाल्हि खां असांखे बचणु खपे। वल्लाहु आलम। जज़ाकल्लाह वसन जज़ा बारकल्लाह फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।